सीपैक ते कम कंदड़ SPU सिंध पुलिस जे एहलकारनि जो बहाली लाइ एहतजाज। सीपैक जे मुलाज़मनि नौकरियुनि जी बहाली लाइ हाई कोर्ट रोड ते धरणो हयो। उन मौके ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त 2016 में सीपैक प्रोजेक्ट लाइ सिंध पुलिस में मुस्तकिल बुनियादनि ते भर्तियूं कयूं वयूं हुयूं। ज़िंदगी जा 5 साल ॾुखियनि हालतुनि बावजूदि ड्यूटी ॾिनी आहे। असांजा काफ़ी दोस्त नौकरी दौरान शहीद बि थी विया आहिनि। इदारे पारां 2020 अदालती फ़ैसिले जी आड़ में हिकु महारत ज़रिए असांखे मुस्तकिल कॉन्ट्रैक्ट में तब्दील कयो वियो हो, जॾहिं त असांखे 2016 जे रूल जे ख़िलाफ़ करार ॾेई हटायो वियो आहे, जेका वॾी नाइंसाफ़ी आहे। 1552 मुलाज़मनि खे नौकरियुनि खां फ़ारिग़ कयो वियो आहे। मुज़ाहिरीन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान समेत ॿियनि आला अख़्तियारनि खां मामले जो नोटिस वठी बहाली जी अपील कई आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।